जतना जल्दी सुन सगळ्यांच्या सांभाळ करत आहे दादा. दीपक दीपक नीरज ओ दीपक रतन सब सुखत आहे ना. बस धरी का दया करे बाकी गाल कड़पका बाहर. आखिर थियो छाहे दादा अहमदाबाद जे दंगल जी खबर सॼे ॻोठ में जंगली ॿाहिरि पखिड़िजी वई आहे. हा ऐं मुसलमाननि पंहिंजो कमु शुरू करे छॾियो आहे. कीअं भला बाबा हर को टोला टोला ठाहियूं हिक ॿिए जे कननि में सुरबाट कदो थो वठे. असांखे इहे था ॾिसनि अड़े ईअं था ॾिसनि ॼण को दुश्मन खे ॾिसंदो आहे. ॿुधव दादा हाणे त आयो न यकीन मुंहिंजी ॻाल्हि ते. कुछ ही कोन थींदो. हा छो त मुसलमान ऐं असां सवें सालनि खां वठी पाण में गॾु रहिया. गॾिजी धरती माता जे सीने खे खेड़े पघर वाहे पोरिया कया. ॾुखनि सुखनि में हिक ॿिए जा पाइणा रहिया. गॾिजी सुंदमण जा नारा आया आहिनि. लतीफ़ साईं जूं हाज़िरियूं भरियूं. मूंखे पक आहे असांजा मुसलमान सिंधी ॿाहिरि असां सां ॿाहिरि वारो सलूक न कंदा. पर मनुष्य बिल्कुलु ईअं ई आहे. पर मनुष्य जे मटकण में कहिड़ी नेरम दादा कीअं रतन बस धड़ी का दया करे. जो सॼो कयो धरियो उन्हनि गुजरातनि जो आहे. भला ॿिया किथे हा छो थो भला या किथे हर को पंहिंजे पंहिंजे घरनि में ईश्वर खे थो यादि करे. धड़ी का दया करे धड़ी का दया करे. इहो सॼो कयो धरियो उन्हनि गुजरातनि जो आहे. उन्हनि जे पोखे नफ़रत जे बिज खे हिते असांखे थो ॾोड़ो पवे. हा मां त चवां थो उन्हनि खे धणी असुल ऐं दया ई न करे. अड़े उन्हनि खे त नर्क में बि जॻह न मिले. दादा सभु चिंता में आहिनि. अव्हांजी हली दिलि जा बोल चवंदो त सभिनी खे सुकून मिलंदो. छो त इहा सभिनी खे सुधा त मुस्लमान अव्हांजो केतिरो मान रखंदा आहिनि. हा दादा तव्हांखे हलणो पवंदो. धड़ी का दया करे ॿिन्ही खे हलणो पवंदो. दादा टीपू जी दादा पुट तूं वञ ऐं वञी सभिनी खे मुंहिंजे पारां दिलजाए. दादा तव्हां बि हलो आहे. पर तूं मां त मां आहियां न. वञ वञ बाबा वञ दिलजाए सभिनी खे. वञ अचो हल हल धड़ी का दया करे तूं ई हल. छो थो कोई